हाशिमा ज़माने खे यार अलाए छा माण्हू मां अदब ऐं एहतराम ॾाढा साईं जो दौर हूंदो हो न। माण्हू असांजी एतिरी इज़त कंदा त असांखे कॾहिं कॾहिं इहो भाव थी पवंदो त किथे माण्हू ॾाढा साईं जी पूजा न कनि। ऐं हाणे हिकु टके जी छोकिरी साबुल असांखे खंगे ई कोन। सोराब साईं, बाबा अॻे चवंदो हो माण्हू पंहिंजा नंग हवेली न फ़ख्र सां मोकिलींदा हुआ। ऐं जॾहिं हवेली तां छोकिरी मोटंदी हुई त छोकिरी उनखे मुबारकबाद ॾींदी हुई। हाशिमा इन साबुल ताईं पहुचण में मूंखे सिर्फ़ 5 मिंट लॻंदा। 5 पर जेसी ताईं पीर साईं, जेसि ताईं इहो साबुल जो पीर साईं ॾिनो ज़िंदा आहे न, ओसि ताईं तव्हांजो ख़्वाब ई रहिजी वेंदो। त पोइ कासिम इहो अञा ताईं छो ज़िंदा आहे? छा असां में एतिरी बि सग न आहे रही जो हिकु टके जे कमदार खे मौत जो मज़ो चखाए सघे? सोराब साईं, साईं ॾिनो मुंहिंजी हिकिड़ी हकल सां मरी वेंदो, छो त हाशिम जी हकल ॾूंगर ॾारे छॾींदी आहे। पर कमदार जे विच में पीर अमजद साईं थो अचे। त पोइ छा हाशिमा साबुल खे हासिल करण बस ख्वाब ई रहंदो? छा मां कॾहिं बि साबुल जे आगोश में सुकून जी निंड न करे सघंदुसि? छा हुन जूं सनड़ियूं ऐं तिखड़ियूं आंगुरियूं कॾहिं मुंहिंजे वारनि में न फिरंदियूं? हा सरकार, साबुल तव्हांखे हथ कोन ईंदी, छो त साबुल हवा जो झोंको आहे जेको तव्हांखे हथ ई कोन ईंदो।